हैदराबाद जे एंटी करप्शन कोड फ्रॉड जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार बिल्डर अमरुल्लाह बरकत ऐं SBCE जे 2 अमलदारनि जो 1 ॾींहं जो रिमांड मंज़ूर करे वरितो। गिरफ़्तार कयल बिल्डर अमरुल्लाह जी वालदा ऐं सेठ असदुल्ला बरकत जी ज़ाल ऐं शाइस्ता बरकत जी ज़मानत मंज़ूर। एंटी करप्शन हैदराबाद पारां अॼु बिल्डर अमरुल्लाह बरकत संदसि वालदा शाइस्ता बरकत संद बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डिप्टी डायरेक्टर अफ़ज़ल शेख ऐं असिस्टेंट डायरेक्टर जमील चांडियो खे गिरफ़्तार कयो वियो हो। एंटी करप्शन जे डिप्टी डायरेक्टर इमरान डावच अदालत खे ॿुधायो त केस में नामज़द बिल्डर्स असदुल्ला बरकत, अल्ताफ़ुल्ला बरकत, आयशा बरकत ऐं SBCE जे अॻवाननि रीजनल डायरेक्टर्स खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। एंटी करप्शन पारां चइनी गिरफ़्तार कयल जवाबदारनि समेत 13 ॼणनि ख़िलाफ़ फ्रॉड जो केस दाख़िल कयो वियो आहे। FIR में चयो वियो आहे त बिल्डर्स शाइस्ता, असदुल्ला, अमरुल्ला, आयशा ऐं अल्तानुल्ला सरकारी ऑफिसर सां मिली भगत करे साई जे इंडस्ट्रियल ज़मीन खे गैर क़ानूनी तौर कमर्शियल ज़मीन में तब्दील कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।